बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची के मंगो पीर वारे इलाइक़े में 2 औरतन सूधो 3 ॼणनि जा लाश हथ आया। इतला ते इमदादी टीमन वाक़े वारे हंध पहुची 3 लाश खणाए अस्पताल मुंतकिल कया। ॿुधायो वञे थो त 2 औरतन जा घर अंदर जॾहिं त एक मर्द जो लाश घर ॿाहिरां हथ आयो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची के मंगो पीर वारे इलाइक़े में 2 औरतन सूधो 3 ॼणनि जा लाश हथ आया। इतला ते इमदादी टीमन वाक़े वारे हंध पहुची 3 लाश अस्पताल खणाए विया। ॿुधायो वञे थो त 2 औरतन जा घर अंदर आई जॾहिं त एक मर्द जो लाश घर ॿाहिरां हथ आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ही वाक़ियो पेश आयो आहे कराची के मंगो पीर वारे इलाइक़े में 2 औरतन सूधो 3 ॼणनि जा लाश हथ आया। इतला ते इमदादी टीमन वाक़े वारे हंध पहुची 3 लाश खणाए अस्पताल मुंतकिल कया। ॿुधायो वञे थो त 2 औरतन जा घर अंदर जॾहिं त एक मर्द जो लाश घर ॿाहिरां हथ आयो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची के मंगो पीर वारे इलाइक़े में 2 औरतन सूधो 3 ॼणनि जा लाश हथ आया। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद है कराची रिपोर्टर इसाक सरकी। इसाक, आगाह कजो, ही मंगो पीर वारे इलाइक़े में वाक़ियो पेश आयो आहे। जी बिल्कुल नौशाद, ॾिसे मंगो पीर माई गाड़ी खैबर चौक जे वेझो ई जेको आहे 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जा जेके लाश आहिनि उहे हथ आहिनि। जॾहिं त मार्जी वारनि जेकी सुञाणप आहे उहा थी वई आहे, पुलिस पारां कई वई आहे, जंहिंमें नादिर हाजरा ऐं हसीना शामिल आहिनि। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जेके मार्जी वाल माण्हू आहिनि उन्हनि जी 15 खां 25 साल जे दरमियान जेकी उमिरि आहे ॿुधाई थी वञे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जेके 3 माण्हू हुआ, 2 औरतूं ऐं हिकिड़ो माण्हू आहे, उन्हनि खे घर खां खणी करे उते ॿुधायो त त कणिक जो को गोदाम आहे उते फायरिंग करे क़तल कयो वियो आहे। पुलिस वाक़े वारे हंध तां पहुची करे 9 mm जा जेके 5 खोल आहिनि उहे हथ करे वरिता आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मौजूदा ॼाण मुताबिक़ फायरिंग जो वाक़ियो जेको आहे कारी कारो जो लॻे थो ऐं इन हवाले सां जेकी जांच आहे उहा कई थी वञे। ऐं ॿुधायो थो वञे त जेके 3 माण्हू मारिजी विया आहिनि उन्हनि खे पंहिंजे जेको आहे घर वारनि ई क़तल कयो आहे, इहो पुलिस जो चवणु आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाशनि खे खणी करे वधीक कार्रवाई लाइ अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जेकी वाक़े जी वधीक जांच आहे उहा कई थी वञे। पुलिस जो चवणु आहे त जेके इन क़तल में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेके छापा आहिनि हया पिया वञनि ऐं 5 जेके खोल आहिनि पुलिस खे 9 mm जा उहे वठी करे पुलिस जेको आहे जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी, तव्हांजी महिरबानी इसाक सरकी तफ़सील ॾिना।